मंजूर हुसैन साईं जे गुलाम रसूल साईं महेसर ऐं जेके भी साईं वारनि जा वॾड़ा क़रीब है फ़ानी दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जे रूहनि खे पेश कयोसीं। मौला सभिनी के करीम आका जो पड़ोस पाड़ो कचहरी ऐं गुलामी नसीब फरमा। ओ मौला साईं अताउल्ला साईं खादिम महमूद साईं बादशाह के ऐं जेके भी साईं वारनि जा क़रीब हे फ़ानी दुनिया मों लॾे विया उन्हनि सभिनी जे रूहनि खे पेश कयोसीं। ओ मौला अॼु 5 रजब जी रात अॼु जी रात इमाम अली नकी अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जी रात आ। इमाम अली नकी अलैहिस्सलातु वस्सलाम जो वास्तो थी 12 इमामन जो वास्तो थी। अॼो को सखी साईं बाबा जाम इनामुल्ला खान महेसर साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मौला अम्मा बतूल सैयदा फातिमतो ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थे सखी साईं जाम इनामुल्ला खान साईं जी पारत थई मौला जो क़यामत ताईं हर मोड़ ते साईं के कामयाबी फतेह ऐं इज्जत अता फरमा। ओ मौला साईं जी क़यामत ताईं रोज़ी न खुटे साईं जे बचड़नि जी कने रोज़ी न खुटे इन्हनि के गैबी ऐं ज़ाहिरी गंज अता फरमा। अम्मा जी जल के न्याणियुनि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला साईं समीउल्लाह महेसर साईं के खान आफ्ताब साईं के सिकंदर खान साईं के साईं जे सभिनी घर वारनि के क़यामत ताईं शादो आबाद फरमा। ओ मौला जेके भी महेसर हिन दुआ में शरीक आहिनि चादर ज़ैनब जो वास्तो थी सभिनी जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। ओ मौला सखी जाम इनामुल्ला खान महेसर साईं बादशाह के जे भी अॼु दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा। जे लाइ भी साईं जन सोचनि था उन्हनि जो बेड़ो तार। ओ मौला हर मोमिन के पंहिंजे घर में महबूब जी सलवात पढ़ाइण नसीब कर। हर महीने पढ़ाए न त महीने बे पढ़ाए हे राह मोमिनन को न खसजे। हर मोमिन के इहो इनाम दे त पंहिंजे घर में यतीमन जे यार जी लख सलवात पढ़े पढ़ाईंदो रहे इहा दुआ कबूल फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफात फरमा। जेके बेरोजगार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। जुमिले असां सभिनी जो हे जेको साफ़ी साहब मीडिया वारो आहे हिन जो असां सभिनी जो बेड़ो तार। असां सभिनी जा दुख दर्द बीमारियूं मुश्किलातूं तंगदस्तियूं गुरबतूं दूर फरमा। ओ मौला फ़लस्तीन जी मदद फरमा। सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ कबूल फरमा। ओ मौला सखी साईं जाम इनामुल्ला खान महेसर साईं जा बचड़ा पढ़ाई में कामयाब थियनि वॾा बाला ऑफिसर थियनि इहा दुआ मुंहिंजी कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।